हज़रत आदम अलैहिस्सलाम जे इल्म ग़ैब जो सबूत कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ में फरमायो व अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा। अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे हर शइ जा नाला सेखारिया। तफ़सीर मदारिक में आहे त अल्लाह तबारक व तआला सभिनी शयुनि जा नाला ॿुधाइण जी माना हीअ आहे त अल्लाह ताला उनखे उहे सभई जिन्सूं ॾेखारियो जिन खे पैदा कयो आहे ऐं उनखे ॿुधाए छॾियईं त हीउ घोड़ो आहे, हिन जो नालो उठ आहे ऐं हिन जो नालो फ़िलाणो आहे ऐं हिन शइ जो नालो फ़िलाणो आहे ऐं उनजी ॿोली बि सेखारी वई। ऐं तफ़सीर ख़ासिन में आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सभिनी फ़रिश्तनि जा नाला सेखारिया विया ऐं चयो वियो आहे त उनखे औलाद जा नाला ऐं चयो वियो आहे त उनखे सभई ॿोलियूं सेखारियूं वयूं। तफ़सीर रूहुल बयान में फरमायो वियो आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे शयुनि जूं हालतूं सेखारियूं वयूं ऐं जेकी कुझु उन्हनि में दीनी दुनियावी फ़ाइदा आहिनि उहे ॿुधाया विया ऐं उनखे फ़रिश्तनि जा नाला, औलाद ऐं हैवानात ऐं जमादात जा नाला ॿुधाया विया ऐं हर शइ जो ठाहिणु ॿुधायो वियो। सभिनी शहरनि ऐं ॻोठनि जा नाला, पखियुनि ऐं वणनि जा नाला ऐं जेकी कुझु थियो या थींदो उन्हनि जा नाला ऐं जेकी अलाह ताला क़यामत ताईं पैदा फरमाईंदो उन्हनि जा नाला, खाइण पीअण जी शयुनि जा नाला, जन्नत जे हर नेमत मतिलबु त हर शइ जा नाला ॿुधाए छॾियईं। हदीस में आहे त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे 70 लख ज़बानियूं सेखारियूं वयूं आहिनि। त इन मां मालूम थियो त अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे कान वमा यकून जेको थियो आहे, जेको थींदो, उन हर शइ जो इल्मु अता फरमायो। तो दोस्तो अदी, त हज़रत आदम अलैहिस्सलाम जी इल्म जी भेट में हबीब अलैहिस्सलाम जो इल्मु ईअं आहे जीअं हिकिड़े समुंड मां को कतरो निकिरे, त ईअं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो इल्मु आहे। हबीब अलैहिस्सलाम जो इल्मु हिकिड़ो समुंड आहे।